डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मिरपुर डॉक्टर हाकिम अली जलबाणी चयो आहे त ज़िले में वेटनरी डॉक्टरनि जी खोट बावजूद 3 लाख चौपाई माल जी वैक्सीन कई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में 17 तिबी कैंप लगाई वयूं आहिनि, जिन्हें में डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मिरपुर डॉक्टर हाकिम अली जलबाणी, वेटनरी डॉक्टर जुडो अब्दुल कदीर कायमखानी सां गॾु कोट पीर असलम बोदला लगायल कैंप जो दौरो कयो, जिते सवे भागे पंहिंजे चौपाई माल खे वैक्सीन कराई। उन मौके ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे डॉक्टर हाकिम अली जलबाणी जो त मिरपुर जे 17 तालुकनि में 33 वेटनरी सेंटर आहिनि। चौपाई माल के बीमारियुनि खां बचाव लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में 17 कैंप लगाया विया। वधीक कैंप लगाइण जो सिलसिलो जारी आहे। हुन जो त समूरे ज़िले में फ़क़ति 15 वेटनरी डॉक्टर आहिनि। डॉक्टरनि या अमले जी खोट बावजूद हिन वक़्त ताईं ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में क़ाइम कैंपनि ते अटकल 3 लाख चौपाई माल खे वैक्सीन कई आहे। हुन वधीक चयो त मॉनसून जी मुंद में न रुगो कैंप लगाया पिया वञनि, पर टीम जा डॉक्टर ऐं वैक्सीनेटर शहरनि ऐं ॻोठनि में वञी चौपाई माल खे बीमारियुनि खां बचाव लाइ तिबी इमदाद ॾेई रहिया आहिनि।